अढाई अरब को असां ॼाणूं था त बाबा तूं अरबन खरबन टरबन में ख़र्च कंदे इहो असांखे बि ॼाण आहे, पर अल्लाह जे फज़लो करम सां तूं बद में बि सही, तूं जेल बि वेंदे त को जांच बि थींदी इनशा ताला। बाक़ी हाणे खोसे कबीले जो वोट आहे पंहिंजी जाइ ते, 10% 12% मुखालिफ़ ॾे वञी सघे थो, बाक़ाइदे इनशा ताला 90-92% असां सां बीहंदो। 18 में बि ईअं चवनि पिया त खोसो क़ौम गॾु नाहे, न थींदो हे आहे त गॾु थियो। 90% बि त वॾी ॻाल्हि आहे। ज़िले जैकाबाद में 4 सीटां शेर मोहम्मद मुग़ेरी जी वजह खां हारींदा। जैकाबाद जो शहर जो या ठुल जे शहर जो पंहिंजो गड़ी खरे जे उहे पढ़िया लिखिया माण्हू आहिनि साईं। पढ़ियो लिखियो माण्हू कॾहिं बि पैसे ते वोट न ॾींदो। ऐं असांजे ॿाहिराड़ी जा जेके माण्हू आहिनि उहे बि बाक़ाइदे ॼाण रखनि था। इनशा ताला असांजे जैकाबाद जो कोई बि माण्हू ख़रीद न थींदो ऐं हक़ ऐं सच खे असांखे जे पैनल खे वोट कंदो। इन्वेस्टिगेशन कनि जी जांच कनि। 20,000 रुपया फ़ी वोट जेके बि आहिनि सिस्टम खे पैसे ते छड़ो हलाए थो पियो। मूंखे त वॾो इबरत थो अचे। बाक़ी हाणे आहे जैकाबाद में इनशा माण्हू पैसो बि ठुकराईंदा, फतेह असांजे पैनल खटिजी थींदी। ऐं हिननि ग़लती कई आहे, हिन खे टिकेट ॾेई 70 करोड़ में कई। हाणे बि साईं चवंदो वेठो मां 2-2.5 अरब खां मथे ख़र्चु कयो आहे। मां